अॼु असां सबक़ पहिरें जा सवाल जवाब कंदासीं। सवाल जवाब में छा आहे? सवाल नंबर पहिरियों आहे, थदड़ा मींहं केरु वसाईंदो आहे? थदड़ा मींहं केरु वसाईंदो आहे? थदड़ा मींहं अलाह साईं वसाईंदो आहे। थदड़ा मींहं केरु वसाईंदो आहे? जवाब लिखंदासीं, जवाब पूरो लिखंदासीं। थदड़ा मींहं थे ज़बर थ, थे ज़बर थ, धा ज़ेर ध, रे लफड़ा थदड़ा मींहं, मीमी नून मी, हे नून ज़बर ह, मींहं। अल्लाह साईं, अलिफ लाम रा अल्लाह ला हिप हो, अल्लाह साईं, साईं सीन सा अलिफ ये नून ई, साईं। थदड़ा मींहं अल्लाह साईं। हाणे छा कंदासीं? हिते कहिड़ी जॻह छा कंदासीं बेटा? हिन सिर्फ़ु कहिड़ी जॻह ते अल्लाह साईं लिखंदासीं? कहिड़ी जॻह ते अल्लाह साईं लिखंदासीं? कहिड़ी जॻह ते अल्लाह साईं लिखंदासीं? सिर्फ़ु कहिड़ी जॻह ते अल्लाह साईं लिखंदासीं, बाक़ी पूरो लिखंदासीं। शुरू वारो बि लिखियो साॻियो हे सॼो थदड़ा मींहं, वरी पोइ कहिड़ी जॻह ते छा कंदासीं? अल्लाह साईं लिखियोसीं, ठीकु आहे? हे अल्लाह साईं लिखियोसीं, ठीकु आहे बेटा? हाणे वसाईंदो आहे, वाद वर व, सीन अलफ सा, अलिफ ये नून ई, दाल वादो, वसाईंदो, अलिफ मंद आ हय हे आहे, ठीकु आहे? थदड़ा मींहं अल्लाह साईं वसाईंदो आहे। सवाल आहे, थदड़ा मींहं केरु वसाईंदो आहे? थदड़ा मींहं अल्लाह साईं वसाईंदो आहे। थदड़ा मींहं अल्लाह साईं वसाईंदो आहे। हाणे चए थो बाग़नि में अंब केरु पचाईंदो आहे? हाणे छा कंदासीं? सिर्फ़ु केर जी जॻह ते लिखंदासीं अल्लाह साईं। छा कंदासीं? अल्लाह साईं। हाणे सभु जवाबु पूरो लिखंदासीं। छा कंदासीं? जवाबु लिखंदासीं, हितां शुरू कंदासीं। बाग़नि में बेल बा गेंद वर ग नून ज़ेर न, बाग़नि मीमीअ में अलिफ नून ज़बर अम बे ज़बर ब, अंब, अलिफ नून ज़बर अम बे ज़बर ब, अंब। हाणे हिते चए थो केरु, छा चवंदासीं? केरु माना अल्लाह साईं। बाग़नि में अंब अल्लाह साईं, अलिफ लाम ज़बर अल, लाम खड़ी ज़बर ला, हिपे हो, अल्लाह साईं, सीन अलफ सा अलिफ ये नून ई, सीन अलफ सा अलिफ ये नून ई, साईं, सीन अलफ सा अलिफ ये नून ई, अल्लाह साईं पचाईंदो आहे। अल्लाह साईं पचाईंदो आहे। पे ज़बर प, चे लफ चा, अलिफ ये नून ई, दाल वादो, पचाईंदो, अलिफ मंद आ हय हे आहे, सही आहे? हाणे ॿियो सवाल, टियों सवाल आहे, असीं सभु कंहिंखे साराईंदा आहियूं? असीं सभु कंहिंखे साराईंदा आहियूं या कंहिंजी तारीफ़ कंदा आहियूं, ठीकु आहे? हाणे छा कंदासीं? जवाब में सॼो साॻियो लिखंदासीं। छा लिखंदासीं? सॼो साॻियो लिखंदासीं। पोइ हाणे कंहिंखे जी जॻह छा कंदासीं? कंहिं जॻह छा कंदासीं? अल्लाह साईं लिखंदासीं। असीं सभु अल्लाह साईं खे साराईंदा आहियूं। हिते छा लिखंदासीं? कंहिं जॻह ते अल्लाह साईं। हिते जवाब में लिखंदासीं, असीं सभु, थींदा सभु हिपे बि सभु, अल्लाह साईं, अल्लाह सीन अलफ सा अलिफ ये नून ई, साईं खे साराईंदा, सीन अलफ सा रे लवरा हये नून ही दाल दा, साराईंदा, अलिफ मंद आ हे दे रहे ये वा नून यूं आहियूं। असीं सभु अल्लाह साईं खे साराईंदा आहियूं। हाणे सवाल आहे 4, अर्श में तारा केरु टिमकाईंदो आहे? हाणे छा कंदासीं? कहिड़ी जॻह ते छा कंदासीं? अल्लाह, अर्श में तारा अल्लाह साईं टिमकाईंदो आहे। छा कंदासीं? अल्लाह साईं टिमकाईंदो आहे। हिते लिखंदासीं, ऐं ज़बर अर, रे रे रे, शीं ज़बर श, अर्श में तारा, ते लता रे लबरा तारा, अल्लाह, अलिफ लाम ज़बर अल, लाम खड़ी ज़बर ला, हिपे हो, अल्लाह साईं, सीन लसा अलिफ ये नून ई, अल्लाह साईं टिमकाईंदो आहे। टे ज़ेर टे, मीं ज़ेर में, काफ अलफ का, अलिफ ये नून ई, दाल वादो, अलिफ मंद आ है आहे, आहे। सवाल नंबर पहिरियों आहे, थदड़ा मींहं केरु वसाईंदो आहे? पढ़ो, थदड़ा मींहं, थदड़ा मींहं केरु वसाईंदो आहे? थदड़ा मींहं अल्लाह साईं वसाईंदो आहे। बाग़नि में अंब केरु पचाईंदो आहे? बाग़नि में अंब अल्लाह साईं, बाग़नि में अंब अल्लाह साईं पचाईंदो आहे। असीं सभु कंहिंखे साराईंदा आहियूं? असीं सभु अल्लाह साईं खे
साराईंदा आहियूं। हाणे सभिनी जॻह छा आयो आहे अल्लाह साईं, हे अल्लाह साईं सभिनी जॻह ते चई, तव्हां अल्लाह साईं यादि कंदव तव्हांजा चारई सवाल जवाब यादि थी वेंदा। अर्श में तारा केरु टिमकाईंदो आहे? अर्श में तारा अल्लाह साईं टिमकाईंदो आहे। हाणे कहिड़ी जॻह छा अची वियो? हिन कहिड़ी जॻह ते हिन कहिड़ी जॻह ते हे अल्लाह साईं अची वियो। ठीकु आहे, सिर्फ़ु कहिड़ी जॻह ते, ठीकु आहे, कंहिं जॻह ते अल्लाह साईं, हिते कहिड़ी जॻह ते अल्लाह साईं, हिते कहिड़ी जॻह ते अल्लाह साईं। तव्हां अल्लाह साईं यादि कंदव तव्हां जवाब यादि थी वेंदा। माना काई बि शइ जेका हूंदी आहे कुदरती जेका शइ हूंदी उन में अल्लाह साईं कंदो आहे हर शइ। ठीकु आहे, हाणे तव्हां हिननि जे मथां पेंसिल घुमाईंदव ऐं यादि करे मूंखे ॿुधाईंदो। तव्हांखे सुभाणे मां हिन जी सूरत ख़त बि कराईंदुमि, टेस्ट बि कराईंदुमि। ठीकु आहे बेटा।